तो वॉश बेसण जी हालत ये अस्पताल गवर्नमेंट अस्पताल मदई जी माता हालत हथ लगाइण ही गुनाह था समझण जा वरी अचूं था त नलको नलको हाणे ॾिसो भई नलको हले ई कोन थो नलके खे यार माना वधि में वधि कटोरी पवंदी आहे थोरो को 100 ॿिनि जो कमु आहे जेको करण लाइ तयारु न आहिनि गंदगी पंहिंजी जाइ ते माना जेको आहे तो ॾिसो त जेकॾहिं नलके खे थोरो हथु लॻे माण्हू डॉक्टर आहिनि पाण था चवनि त हर हथ धो त पाणी हूंदो त वॉश बेसन ख़राबु आहे त नलको ख़राबु हाणे मूंखे ॿुधायो त को माण्हू हथ बि धोए त धोए किथां हैरत जी ॻाल्हि ॿुधायां त अस्पताल सफ़ाई सुथराई जो सिंबल आहे अवाम खे माण्हुनि खे सफ़ाई सुथराई जो सबक़ु अस्पताल मां मिलंदो आहे डॉक्टर ॿुधाईंदा आहिनि ऐं सिर्फ़ु डॉक्टर जेको आहे त पंहिंजे वेहक जी जाइ कुर्सी साफ़ु कंदा पंहिंजो कमिरो पाण सां गॾु अटैच वॉशरूम हणंदा बसि पंहिंजो फ़िक्रु थोरो घणो हूंदनि अगरि मरीज़ कहिड़ो हूंदो त मास्क चाढ़ींदा बाक़ी ॿियनि जो फ़िक्रु माना हिननि खे न आहे अमलो आहे उनजो त फ़िक्रु कयो घटि में घटि मां तव्हांखे ॿुधायां त जेको पाणी इहे जेको वाटर प्लांट जेको आहे इहो NGO जे तरफ़ां हिननि खे लखनि रुपयनि जो इहे प्रोजेक्ट लॻी मिलियो जंहिंसां जेका हिननि हशर नशर कयो आहे ॾिसो न जेको आहे थोरो घणो जेकॾहिं मेंटेनेंस न कंदा त पोइ बाक़ी एॾो सारो नयूं शयूं अहिड़ियूं सुठियूं शयूं वठण ऐं लॻाइण जो ज़रूरत कहिड़ी आहे वॉशरूमनि खां जेका हालत आहे हाणे ॾिसो वॉश गंदगी जा ढेर गंदगी 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 वॉशरूम पब्लिक वॉशरूम अस्पताल जा गंदगी 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 हे जेको आहे त वॉशरूम आहिनि टई पब्लिक वॉशरूम आहिनि अस्पताल जा ऐं गंदगी 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 जेको आहे सिर्फ़ु पेर रखण सां ई माना जेको आहे त इंसान त छा पर हैवान जानवर बि माना हेॾे नथो वञी सघे मां बि सिर्फ़ु इंतिहाई मजबूरी जी हालत में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां अवाम खे माना हितां सरकारी इदारनि जो गवर्नमेंट अस्पताल मदई जी आहे ऐं हे केॾो ख़ूबसूरत माना प्रोजेक्ट हिननि ठाहियो मथे टैंकी लॻी पई आहे मोटर जो सप्लाई लॻियल आहे टैंकियूं लॻियल आहिनि सॼो कुझु सिस्टम माना थियल आहे अंदरि माना जेको आहे टूटियूं लॻियल आहिनि पर सिर्फ़ु कोरो ऐं पाणीअ जी जेका लाइन चालू रखनि त को इशू कोन्हे को पाणी सिर्फ़ु वांदो रहे ऐं हिते स्वीपर को आहे उनजी सिर्फ़ु सफ़ाई थिए माना हफ़्ते ॿिनि खां महीने खां पोइ सफ़ाई थिए बि माना अहिड़ी हालत न हुजे वरी ॿियो जेको आहे अस्पताल जो ॿाहिरियों नलको मां तव्हांखे उहो बि ॾेखारियां हाणे नलको जेको आहे यार हिन में कुल 1000 ॿिनि हज़ारनि जो कमु बि माना मुश्किल सां हुजे हथियो मटिजे हथियो बि न मटनि भली हिनखे थोरो टाको टुको लॻे ऐं उनखां पोइ जेको आहे पाणी जी सप्लाई का लीकेज हूंदसि त उहो थोरो घणो सेट थिए त पाणीअ जी केॾी सख़्तु ज़रूरत आहे पाणी जेको आहे उहो मुफ़्त जो आहे पाणी झरमां निकिरे थो पाणी अलाह जो इनाम आहे पाणी असांखे ॿिए हंधि माना फुड़े जो केॾो क़दुरु आहे पैसनि सां पाणी था वठनि किलनि पहिरीं लीटरनि पहिरीं हिते जेको आहे उहो कुदरत जी बेबा नेमत उन सां जेको हशर नशर था कनि माण्हुनि खे मुफ़्त जो पाणी ॾियण लाइ तयारु कोन्हनि को माण्हू पाणी ढुक पीए मुसाफ़िर अचनि था परे खां जेके मरीज़नि सां को एमरजेंसीअ में को ॿी हालत में कंहिंखे हथु धोइणो हुजे कंहिंखे पाणी ढुक पीअणो हुजे त उहे वीचारा काॾे वेंदा